वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि समीउल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इत्तबिउ मा उन्ज़िला इलैकुम मिर रब्बिकुम वला तत्तबिउ मिन दूनिही औलिया क़लीलन मा तज़क्करून। मोहतरम सामीन, अल्लाह तबारक व तआला इंसानन जी हिदायत के लाए अंबिया किराम मबूस फरमाया। अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत वो अज़ीम एहसान फरमायो जो रसूल ऐं नबी त हर उम्मत के तरफ़ आयो, लेकिन असांजे तरफ़ इमामुल अंबिया इमामुल हुदा सय्यद वलद आदम जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मबूसियत था। अल्लाह तबारक व तआला हर नबी ऐं रसूल के हिदायत के लाए किताब या सहीफ़ा या मौजज़ात अता फ़रमाया। असांजे आका जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस के जेको किताब अता थियो वो कुरान करीम आहे, जंहिंजे बारे में हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाहु अन्हु जो क़ौल आहे त अल क़ुरआनु अमीनुन अला कुल्लि किताबिन क़ब्ला। कुरान करीम अॻियनि तमाम किताबनि जो अमीन बनी करे आयो, यानी जहिड़े तरीक़े सां रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमाम अंबिया इकराम जा सरदार बनी करे आया, अहिड़े तरीक़े सां कुरान करीम तमाम किताबनि आसमानी किताबनि जो अमीन बनी करे आयो। वो अज़ीम किताब आहे जंहिंजे बारे में अल्लाह ताला फरमाए थो लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिआ। जे कॾहिं हिन किताब खे कंहिं जबल ते नाज़िल करियूं हा त उहो जबल ज़रा ज़रा बनी वञे हा। त मख़लूक़ात जे अंदरि मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा अज़ीम हस्ती आहे जंहिंजे दिल मुबारक ते इहो अज़ीम किताब नाज़िल थियो आहे। गॾोगॾु अल्लाह तबारक व तआला पाण ते हिकु ॿियो अमल मुक़ररु कयो जो फरमाई व अंज़लना इलैका ज़िक्र लितुबय्यिना लिन्नास। ऐं नबी क़ुरान करीम खे तव्हांजे दिलि ते इन करे नाज़िल कयोसीं तव्हां इन जी वज़ाहत करियो, माण्हुनि जे साम्हूं खोले खोले करे बयानु करियो। हाणे नबी साईं क़ुरान करीम जी तशरीफ़ फरमायूं, उन खे हदीस चइबो आहे। क़ुरान ऐं हदीस जे सूरत में असां ते दीन मुकम्मल थियो, लेकिन क़ुरान ऐं हदीस सां गॾोगॾु अल्लाह तबारक व तआला असां ते हिकु टी शइ बि मुक़ररु कई आहे, उहा आहे असांजो आका जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ताबेदारी। जेसि ताईं को शख़्स सिर्फ़ क़ुरान करीम ते अमल कंदो, अहादीस मुबारक खे न वठंदो, उहो बि हिदायत नथो पाए सघे। जेकॾहिं को शख़्स सिर्फ़ हदीस ते अमल करे क़ुरान करीम खे न वठे तॾहिं बि हिदायत पाए नथो सघे। अहिड़े तरीक़े सां को शख़्स चवे तव्हां क़ुरान ऐं हदीस ते अमल कंदसि लेकिन तरीक़े पंहिंजे सां अपनाईंदसि, यानी को शख़्स चवे त निमाज़ क़ुरान करीम में उनजो हुकुम आहे, हदीस पाक में भी ज़िक्र आहे, ऐं उनखे अदा कंदसि लेकिन पंहिंजे तरीक़े सां, उहो बि राह हक़ खां गुमराह आहे। छो त अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम ऐं हदीस पाक सां गॾु रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ताबेदारी असांजे फ़र्ज़ कई, फरमाई इत्तबिउ मा उन्ज़िला इलैकुम मिन रब्बिकुम वला तत्तबिउ मिन दूनिही औलिया। ताबेदारी करियो उन शइ जी जेका तव्हां ते तव्हांजे रब जे तरफ़ खां नाज़िल थी आहे, उहो क़ुरान ऐं हदीस आहे।
उन्हीं के खणी अचण वारा तरीक़ो सम्झाइण वारा जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। अल्लाह तबारक व तआला इंसान ते बेपनाह एहसान कया जिनके इंसान शुमार भी नथो करे सके। अल्लाह तबारक व तआला अक्सर एहसानात जो ज़िक्र फ़बे अय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान जे अल्फाज़न सां बयान कयो, लेकिन हिन उम्मत ते हिकु अज़ीम नेमत अल्लाह अता कई आहे जंहिंखे अल्लाह ताला कसमन बयान कयो आहे। उहा नेमत आहे इमामुल अंबिया जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह फरमाए थो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, तहक़ीक़ अल्लाह ताला मोमिनन ते एक अज़ीम एहसान कयो। इज़ बाअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम, जो उन्हनि मज़ा एक अज़ीम रसूल के मबूस फरमाई जंहिं वक़्त दुनिया ते फ़हाशत आम फैलिजी वई, ज़मीन ते कई इला महबूद तस्लीम कया विया। ईसा अलैहिस्सलाम ऐं उन्हनि जी मां मरियम खे अल्लाह जी बादशाहत में शरीक कयो वियो। अल्लाह जे मलाइकनि खे अल्लाह जूं धीअरूं शुमार कयो वियो। अल्लाह चाहियो हाणे हिकु अहिड़ी हस्तीअ खे मबूस फरमाया जेका दुनिया जे चपे चपे ताईं कुंड कुंड ताईं तौहीद जे पैगाम खे पहुचाई। पोइ इहो एज़ाज़ असांजे आका जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता थिए थो। अल्लाह फरमाए थो वमा अरसलनाका इल्ला काफ़तल लिन्नास बशीरन व नज़ीरा। ऐं नबी असां तव्हांखे तमाम इंसानियत जे तरफ़ बशीर ऐं नज़ीर बनाए करे मोकिलियो। एॾी अज़ीम हस्ती जंहिंखे जिन ॾिठो ॾिसंदा ई रहिया, ढो करे न सघिया। जिन न ॾिठो उहा इहे ख़्वाहिश रखी करे रवाना थिया जंहिंजी अज़मत एतिरी जो ग़ारे हिरा खां जॾहिं क़ुरान करीम अता थिए थो नबी बणजनि था, ग़ार जे गहराईअ खां आसमाननि जे बुलंदियनि ताईं अल्लाह पाण खे पहुचायो आहे। जेतिरे क़दुरु ज़ात अज़ीम आहे एतिरे क़दुरु उनजो फ़रमान अज़ीम आहे, उनजी ताबेदारी वाजिबु आहे। जहिड़े तरीक़े सां हिकु अरबी जे शाइर चयो आहे मदत दुहूरो वमा अतैना बिमिस्लिही वलक़द अता फ़अजज़ना अन नुज़राइही। फरमाई कई कर्न गुज़री चुका, नबी साईं न आया, जॾहिं पाण अची चुका ज़मानो पंहिंजो मिसाल ॾियण खां आजिज़ बनी चुको आहे। लेकिन अफ़सोस असां ते आहे एॾी अज़ीम हस्तीअ जे मबूस थियण खां बाद बि असां सिर्फ़ कलमे में इक़रार करियूं था अशहदु अन्न मुहम्मदन रसूलुल्लाह, लेकिन असां नबी साईं जी जॻह ते कई इमाम बनाए वरिता, कई मुक़्तदा बनाए वरिता, क़ुरान करीम जे जवाब में कई किताब बनाए वरिता। अल्लाह तबारक व तआला हिकु अज़ीम रसूल मबूस फरमायो तव्हां त असां उनजी ताबेदारी में पंहिंजी ज़िंदगी बसर करियो। असां उन रसूल खे हिकु तरफ़ छॾे करे अलॻि पंहिंजो हिकु दीन बनायो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा खां हिकु शख़्स सुवाल करे थो हज तमत्तो जे बारे। हज जा टे क़िस्म आहे। हज तमत्तो उन हज खे चइबो आहे जंहिंमें उमरो ऐं हज ॿई अदा कया। हज़रत उमर रज़ी अल्लाहु अन्हु पंहिंजे ख़िलाफ़त जे दौरान इहो हुकुम जारी कयो हो त हज अलॻि कयो वञे, उमरो अलॻि कयो वञे। मक़सदु इहो हो त सॼी साल माण्हू बैतुल्लाह जो तवाफ़ कंदा। सुवाल करण वारे सुवाल कयो त हज तमत्तो जाइज़ आहे या न? सहाबी जवाब ॾिनो जाइज़ आहे। क़द सनाहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज अदा कयो आहे। सुवाल करण वारे अर्ज़ कयो तव्हांजो पीउ उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु अन्हु हज तमत्तो खां रोके। हिकु तरफ़ अल्लाह जो रसूल आहे, ॿिए तरफ़ सहाबीअ जो पीउ आहे। पीउ को मामूली हस्ती न आहे। जेकॾहिं सिर्फ़ सहाबी हुजे हा अल्लाह जे रसूल फरमायो ला तमस्सुन नारो मन रआनी। अज़मत एतिरी आहे जंहिं ईमान जी हालत में अल्लाह जे रसूल जी ज़ियारत कई आहे। अल्लाह जो रसूल फरमाइनि था उन तां जहन्नम जी बाहि हराम आहे। लेकिन रसूलुल्लाह जो ख़लीफ़ा राशिद आहे उहो उमर बिन ख़त्ताब
ॿिया सहाबा अल्लाह उनखे हिदायत नसीब कई, ईमान आणीनि था। उमर उहा हस्ती आहे जंहिंखे इस्लाम जे लाइ अल्लाह जो रसूल अल्लाह खां तलब कनि था, रात के अंधेरे में अल्लाह का दुआ घुरनि था, अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम बि उमर इब्न ख़त्ताब, ऐ अल्लाह इस्लाम के उमर बिन ख़त्ताब के जरिए इज्जत फरमा। वो उमर जंहिंजे बारे में बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह अन्हा नबी साईं जी ज़ौजा आहे, फरमाए थी इन्नल क़ुरआन यंज़िलु फ़ी बुयूतिना, क़ुरान करीम असांजे घर में नाज़िल थिए थो, वलाकिन यंज़िलु अला लिसान उमर, उमर जी ज़बान बंदी करे नाज़िल थी। एडी अज़ीम हस्ती आहे। फरमाइण लॻो भला ॿुधाए मुंहिंजे पीउ जी ॻाल्हि मञी वञबी या रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि मञी वञ? उहे शख़्स जवाब ॾियणु लॻो बल अमर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बल्कि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ॻाल्हि खे मञियो वञिबो। सहाबी जवाब ॾियणु लॻो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो अमल कयो आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो मिसाल पेश कनि था, पाण सम्झनि था, ख़्वाब बयान कनि था। ॿ मलाइका आहिनि, हिकु आसमान जे तरफ़ आहे, ॿियो मुंहिंजे भरिसां बीठल आहे। आसमान जो मलाइक हिन खे हुकुम फरमाए थो त हिन हस्तीअ जो वज़न कर। पाण सम्झनि था मुंहिंजो वज़न कयो वियो 10 मर्दनि सां, फवज़िनतो फरजहतो, ऐं भारी आयसि। मलाइक हुकुम करणु लॻो हिन हस्तीअ जो वज़न 100 मर्दनि सां कर। पाण सम्झनि लॻा फवज़िनतो फरजहतो, 100 मर्दनि सां वज़न कयो वियो ऐं भारी आयसि। मलाइक चवणु लॻो ज़िनो बि अल्फिन, 1000 मर्दनि सां वज़न कर। पाण फमनि था वज़िनतो फरजहतो, 1000 मर्दनि सां वज़न कयो वियो ऐं भारी आयसि। मलाइक चवणु लॻो हिन हस्तीअ खे छॾे ॾे, लो वज़नतहु बि उम्मतिही लरजअहा, जेकॾहिं हिन हस्तीअ जो वज़न सॼी उम्मत सां कॾहिं तॾहिं पाण भारी। असां चऊं था जहिड़े तरीक़े सां रसूलुल्लाह जी ज़ात सॼी उम्मत ते भारी आहे, अहिड़े तरीक़े सां रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ॻाल्हि बि सॼी उम्मत ते भारी आहे। छो त पाण उहा हस्ती आहे जंहिंखे कंहिं इलाइक़े न, कंहिं क़ौम जे माण्हुनि न, कंहिं शहर जे माण्हुनि न, बल्कि अर्श जे मालिक बुलंदी अता कई। फमई वरफ़अना लका ज़िक्रका, ऐं मुस्तफ़ा असां तुंहिंजे ज़िक्र खे, तुंहिंजे शान खे, तुंहिंजी अज़मत खे, तुंहिंजे मक़ाम खे, तुंहिंजे मनसब खे सभ खां बुलंद करे छॾियो। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में असांखे हुकुम फरमायो फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फरुद्दूहु इलल्लाहि वर रसूल, जॾहिं कंहिं मसइले में इख़्तिलाफ़ करियो पोइ अल्लाह उनजे रसूल जे तरफ़ मोटो। क़ुरान करीम जी आयत इन ॻाल्हि जी ख़बर ॾिए थी त इख़्तिलाफ़ थी सघे, इख़्तिलाफ़ मुमकिन आहे, लेकिन ईअं न आहे जीअं दोस्त चवंदा आहिनि त इख़्तिलाफ़ उम्मती रहमतुन, हिकु मन गलत रिवायत पेश कंदा आहिनि त इख़्तिलाफ़ भी रहमत आहे। इख़्तिलाफ़ रहमत न आहे। इख़्तिलाफ़ जे वाक़े थियण खां बाद उन जो हल अल्लाह पंहिंजे क़ुरान करीम में बयान कयो। उहो हल छा आहे? जॾहिं कंहिं मसइले में इख़्तिलाफ़ करियो, इख़्तिलाफ़ जो हल अल्लाह जे रसूल आहे। क़ुरान करीम सूरह आल इमरान के अंदर अल्लाह तबारक व तआला मोमिनन के मुखातिब आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू चई करे अल्लाह खिताब करे थो। ईमानदार उन शख्स के चइबो आहे। मोमिन उहो आहे जंहिंजे दिल में अकेले अल्लाह की मोहब्बत हुजे, अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक न बनाए, भाईवार न बनाए, निद न बनाए, अल्लाह जे साम्हूं कंहिंजी सिफारिश पेश न करे, कंहिंखे वसीलो न मञे, अकेले अल्लाह के हर हालत में पंहिंजो महबूब तस्लीम करे। ऐं इमामुल अंबिया जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़ात अक़दस सां पंहिंजे दिल जी बशाशत सां मोहब्बत भी करे, ताबेदारी भी करे। अल्लाह फरमाए थो ऐ ईमानदारो, ईमानदार चवण खां बाद अल्लाह ख़ासि हुकुम करे थो। हुकुम छा आहे? वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ, सब जा सब गॾिजी करे अल्लाह जे दीन के मज़बूतीअ सां पकड़ियो, अल्लाह जे रस्सीअ के मज़बूतीअ सां पकड़ियो। यानी उहा रस्सी जेका लौह महफूज़ खां क़ुरान करीम जे सूरत में मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल ते नाज़िल थिए थी। अल्लाह फरमाए थो उन दीन के, उन रस्सीअ के मज़बूतीअ सां पकड़ियो, फ़िरक़ाबाज़ी न कर।
नबी साईं भी इहा ई दावत खणी करे उम्मत जे साम्हूं पेश थियनि था। एतिरे क़दर जो अहले किताब खे बि पाण सॾीनि था। अल्लाह पाण खे हुकुम फरमायो, कुल ऐ नबी चओ, या अहलल किताबे तालौ इला कलिमतिन सवाइन बैनना व बैनकुम अल्ला नाबुद इल्लल्लाह। ऐ अहले किताब अचो, हिकु अहिड़े कलमे ते जमे थियो, हिकु अहिड़ी ॻाल्हि ते जमे थियो, हिकु अहिड़े दीन ते जमे थियो जेको असां ऐं तव्हां में बराबरि आहे। उहो दीन छा आहे? अल्लाह नाबुद इल्लल्लाह, अल्लाह अकेले जी इबादत करियो, उन सां गॾु कंहिंखे शरीक न बना। असांजी बि इहा ई दावत आहे त अल्लाह तबारक तआला इमामुल अंबिया जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मबूस इन करे कयो त असां पाण जी ताबेदारी करियो। असां उन दीन खे वठो जंहिं दीन खे खणी करे ॿिनि जहाननि जो सरदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अचनि था। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जे साम्हूं दावत पेश कनि था, तरीक़ो सम्झाइनि था। अल्लाह फरमाए थो, कुल हाज़िही सबीली अदऊ इलल्लाहि अला बसीरतिन। ऐ नबी चओ, हीअ ई मुंहिंजी वाट आहे, इहो ई मुंहिंजो तरीक़ो आहे। इन रस्ते ते बीह करे माण्हुनि खे हिदायत जे तरफ़ ॾसियां थो, सॾियां सरियां थो, माण्हुनि खे दावत ॾियां थो। अल्लाह जो नबी हिकु मर्तबा मस्जिद जे अंदरि जामे तिर्मिज़ी जी हदीस आहे, हिकु सिधी लकीर छिकीनि था ऐं फरमाइनि था, हाज़ा सबीलुल्लाह, हीअ सिधी वाट आहे। उन लकीर खां बाद सॼे तरफ़ ऐं खॿे तरफ़ लकीरूं छिकीनि था ऐं फरमाइनि था, हाज़े सुबुल अला कुल्ल सबील मिन शैतान, हीअ ई वाट आहे। बाक़ी जेके वाटूं आहिनि सभिनि वाटनि ते शैतान वेठल आहे। जेकॾहिं सिधी वाट खे छॾे करे कंहिं ॿी वाट ते हलियो त शैतान जा पेरोकार बणिजी वेंदो हलिया। अल्लाह जो नबी इहो नक्शो कढी करे सिरात मुस्तक़ीम सम्झाइनि था। अल्लाह तबारक तआला क़ुरान करीम नाज़िल करे थो, फरमाए थो, व अन्न हाज़ा सिराती मुस्तक़ीमा, बेशक हिया ई मुंहिंजी सिधी वाट आहे। फतबे उहा, इन सिधी वाट जी ताबेदारी करियो। वला ततबिउ सुबुल फतफरक बिकुम अन सबीली, सिधी वाट खे छॾे करे ॿियनि वाटनि जे तरफ़ न वञो। जेकॾहिं ईअं कंदो तव्हां खां सिधी वाट गुम थी। असां आलुल हदीस जी बि इहा ई दावत आहे। असां कॾहिं कंहिं शख़्सियत जे तरफ़ दावत नथा ॾियूं त फलां इमाम जी ताबेदारी करियो, फलां शख़्स ॾांहुं मोटो, कंहिं शहर ॾांहुं न, कंहिं बस्तीअ ॾांहुं न। असां चऊं था उन वाट खे वठो जेका वाट खणी करे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया। वला ततबिउ सुबुल, ॿियनि रस्तनि ॾांहुं न ॾिसो, न मोटो। रस्ता तव्हांखे कई मिलंदा, को कूफे जे तरफ़ ईंदड़ आहे, को अजमेर जे तरफ़ ईंदड़ आहे, को बगदाद जे तरफ़ ईंदड़ आहे, को कंहिं तरफ़ ईंदड़ आहे। लेकिन सिरात मुस्तक़ीम उहा ई वाट आहे जंहिंखे खणी करे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया ऐं पाण गॾोगॾु इहा ख़ुशख़बरी ॾेई विया हलिया, ला तज़ालु ताइफ़तुन मिन उम्मती, मुंहिंजे उम्मत मुंहिंजा हिकु गिरोह हमेशह अहिड़ो रहंदो जेको हक़ ते रहंदो, सिरात मुस्तक़ीम जी दावत ॾींदो। उहा जमायत अल्हम्दुलिल्लाह अहलुल हदीस जमायत आहे, जंहिंजो मक़सद सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहा दावत पेश करणी आहे त नबी साईं जेको पैगाम खणी करे आया उन ते उन तरीक़े सां अमल करियो जेको तरीक़ो इमामुल अंबिया जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सम्झायो। क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह तबारक तआला हिकु मक़ाम ते फरमायो, फला व रब्बिका ला युमिनूना हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम। ऐ नबी, तुंहिंजे रब जी किबरियाई जो कसम आहे, को शख़्स उन वक़्त ताईं मोमिन चवण जो हक़दारी न जेसि ताईं हर ॻाल्हि में तव्हांखे पंहिंजो फ़ैसिलो तस्लीम करे। क़ुरान करीम जी आयत इंतिहाई जामे आहे जेका इन ॻाल्हि जी ख़बर ॾिए थी त असांजी ज़िंदगी में कई मसाइला अचनि था। ज़िंदगी गुज़ारणी आहे, ख़ुशी कीअं करणी आहे, ग़मी कीअं गुज़ारणी आहे, राति कीअं गुज़ारणी आहे, ॾींहुं कीअं गुज़ारणो आहे, पाड़ेवारनि जा छा हक़ आहिनि, वालिदैन जा छा हुक़ूक़ आहिनि, औलाद जा छा हक़ आहिनि, हलाल छा आहे, हराम छा आहे। इहो सॼो सारो तरीक़ो ज़िंदगी जे अंदरि ईअं सम्झो त दीन इस्लाम
ॼमण खां वठी करे वफ़ात ताईं मुस्लमान खे घेरल आहे। इंसान फौत थिए थो, कब्र में दाख़िल थिए थो, उन वक़्त ताईं बि रसूलुल्लाह जी सुन्नत मौजूद आहे। उन मुताबिक़ असांखे ज़िंदगी बसर करे। अॼु असांजे साम्हूं इहो पेश कयो वञिबो आहे त हदीसूं नबी साईं खां बाद में लिखी वयूं, ख़बर न आहे सही आहिनि या के ग़लति बि आहिनि। ऐं ॻाल्हि उहे कनि था, दावा उहे कनि था जिन जी फिक़ा, जिन जा मज़हब नबी साईं खां 400 साल बाद में तरवीज में आया, उहे हदीस ते एतराज़ कनि था। हालांकि इहा ॻाल्हि बि सम्झंदा हलो हदीस कीअं बाद में लिखी वई। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम भी नबी साईं जे दिल मुबारक ते नाज़िल कयो। हदीस पाक भी अल्लाह जे तरफ़ खां आहे, ज़बान मां अल्फाज़ नबी साईं जा आहिनि, अल्लाह जे तरफ़ खां वही आहे। उहो इल्मु आहे जंहिंखे नबी साईं पाण बयानु कयो आहे। नबी साईं क़ुरान करीम बयानु कंदा हुआ, सहाबा खे सम्झाईंदा हुआ, फलां आयत खे फलां सूरत में रखो, फलां आयत खे फलां सूरत में रखो, तरतीब समझाईंदा हुआ। सहाबा क़ुरान करीम लिखंदा हुआ। अहिड़े तरीक़े सां सहाबा नबी साईं जी हदीस खे लिखंदा। जहिड़े तरीक़े सां हिकु मारूफ़ वाक़ियो आहे, हिकु सहाबी हज़रत अब्दुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु नबी साईं जी हर ॻाल्हि लिखंदो। हिकु दफ़ा कुझु साथी चवणु लॻा, पाण सल्लम बशर आहिनि, कॾहिं पाण कावर जी हालत में, कॾहिं ख़ुशी जी हालत में हूंदा आहिनि, पाण जी हर ॻाल्हि खे न लिखंदो कर। तॾहिं उहो सहाबी उकती वञे। नबी साईं ॾिठो उहो सहाबी जेको मुंहिंजी हर ॻाल्हि खे नोट कंदो अॼु ख़ामोश आहे। पाण सुवाल करे वठनि था, छा ॻाल्हि आहे? जवाबु ॾिए थो, अल्लाह जा नबी तव्हांजे साथियुनि मूंखे हीअं चयो। पाण फरमाइनि था, उक्तुब या अब्दुल्लाह, ऐं अब्दुल्लाह लिख, वल्लज़ी नसीब यदिही, कसम न ज़ात जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, ला यख़रुज मिन्हा इल्ला हक़ुन। पंहिंजे ज़बान मुबारक ॾांहुं इशारो कंदे फरमाइण लॻा त हिन ज़बान खां सवाइ हक़ जे ॿी ॻाल्हि का निकिरंदी न। उहा अज़ीम हस्ती जंहिंजे बारे में क़ुरान करीम चए थो, मा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जी वही खां सवा कलाम कंदो ई न। तंहिं करे जहिड़े तरीक़े सां सहाबा क़ुरान करीम लिखंदा हुआ, अहादीस मुबारक लिखंदा हुआ, क़ुरान करीम भी नबी साईं खां बाद हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु किताब जी सूरत में जमे करायो। अहिड़े तरीक़े सां अहादीस मुबारक के सहाबा जे शागिर्दनि, यानी उहे माण्हू जेके अची करे सहाबा सां मिलिया, जिन के ताबईन चइबो आहे, जिन में मुहद्दिसीन भी आहिनि, उन्हनि अहादीस के जमे तांजो अॼु ॾींहं ताईं उहे जमे थियल अहादीसूं मौजूद आहिनि, पाती वञनि। नबी साईं जो सहाबी हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु हिकु उनजो शागिर्द आहे, हमाम उन नालो आहे, हमाम बिन मुनब्बे। अबू हुरैरा उनखे हदीसूं लिखायूं, वो सॼो सारो सहीफ़ो किताबनि में मौजूद आहे। सही बुखारी, सही मुस्लिम, मुस्नद अहमद जे अंदरि मौजूद आहे। चवण जो मक़सद था क़ुरान ऐं हदीस नबी साईं जे वञण वक़्तु मुकमल थी चुका। उहो ई दीन आहे। जेसि ताईं असां अहादीस खे न वठंदासीं सही राह पाए न सघंदा। जहिड़े तरीक़े सां कई मिसाल आहे। मिसाल जे तौर ते को शख़्स जेकॾहिं इहो चवे थो सिर्फ़ु क़ुरान करीम काफ़ी आहे, हदीस जी ज़रूरत न आहे, उहो शख़्स क़ुरान करीम ते बि अमल नथो करे सघे। जहिड़े तरीक़े सां क़ुरान करीम सूरह अल बक़रा जे अंदरि आहे, कुलू वशरबू हत्ता यतबय्यन लकुमुल ख़यतुल अबयदु मिनल ख़यतिल अस्वदि मिनल फज्र। खाओ ऐं पियो तव्हांजो कारो धागो सफ़ेद धागे में तब्दील थी वञे। रोज़े जी ॻाल्हि आहे, रमज़ान जी रातिनि में खाईंदा पीअंदा रहो, तव्हांजो कारो धागो सफ़ेद धागे में तब्दील थी वञे। हिकु सहाबी पंहिंजे विहाणे जे हेठां हिकु कारो धागो रखे थो, सफ़ेद धागो रखे थो, बार बार राति जो उथी करे ॾिसंदो रहे थो त कारो धागो सफ़ेद धागे में कॾहिं तब्दील थिए थो। सॼी राति गुज़री वई, धागो तब्दील कोन थियो। सुबुह जो टाइम आहे, अल्लाह जे रसूल जे साम्हूं आयो, अर्ज़ करणु लॻो, अल्लाह जा नबी, अल्लाह त इहो हुकुम फरमायो उन वक़्त ताईं खाईंदा पीअंदा रहो जेसि ताईं कारो धागो सफ़ेद न बनी वञे। सॼी राति गुज़री वई, धागो तब्दील कोन थियो। पाण फरमायो इन खां मुराद इहो न आहे, इन खां मुराद राति जो अंधेरो जॾहिं फजर जी सफ़ेदाई में तब्दील थी वञे हलियो त पोइ खाइण ऐं पीअण बंदि।
अहिड़ा कई मिसाल आहिनि। अल्लाह फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ऐ ईमानदारो अल्लाह जे रसूल ते सलाम ऐं दुरूद पढ़ो। सहाबा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आया, अर्ज़ करण लॻा अल्लाह जा नबी, अल्लाह हुकुम फरमायो आहे असां तव्हां ते दुरूद ऐं सलाम पढ़ूं। सलाम त तव्हां असांखे सम्झायो आहे, लेकिन दुरूद कीअं पढ़ूं? इन मां साबित थियो सहाबा अरबी हो, कुरान करीम अरबी ज़बान में, लेकिन उन वक़्त ताईं सम्झी नथा सघनि जेसि ताईं अल्लाह जो रसूल पाण बयान न कनि। पाण खे दुरूद इब्राहिम सम्झाइनि था, उन खां बाद दुरूद निमाज़ में पढ़णु शुरू कनि था। कुरान ऐं हदीस ॿई लाज़िम मलज़ूम आहिनि, असां ते वाजिब आहे। कुरान करीम चए थो मा आताकुम रसूलो फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू। अल्लाह जो रसूल जेकी कुझु ॾे उनखे वठी वठो, जंहिंखां रोके उनखां रुकिजी वञो। यानी बाक़ी को अख़्तियार न आहे। असांखे का ॻाल्हि सम्झ में अचे या न अचे, हिन मसइले में हिकमत छा आहे, मक़सद छा आहे, फ़ाइदो कहिड़ो आहे, नुक़सान छा आहे, इहा ॻाल्हि सम्झ में अचे या न अचे, ईमान इन शइ जो नालो आहे। अल्लाह जे रसूल जो हुकुम आयो, मोमिन खे उन ते अमल करिणो आहे। नबी असांजा सहाबा जिन जे ईमान खे अल्लाह ताला असांजे लाइ कसवटी बनाई, फरमाई फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इहतदौ। जेकॾहिं माण्हू ईमान ईअं आणे जीअं सहाबा जी जमायत ईमान आंदो आहे, पोइ हिदायत पाईंदो। उन्हनि जे ईमान खे कसवटी छो बनायो वियो? इन वजह सां जो उन्हनि जे साम्हूं अल्लाह जे रसूल जो फरमान आयो, पोइ पंहिंजा सभु अख़्तियार ख़तमु, बसि उन हुक्म ते अमल कंदा। जहिड़े तरीक़े सां सहीहनि जी रिवायत आहे, हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, आउं हज़रत अबू तला रज़ी अल्लाह अन्हु जे घर आया। चंद महिमान आहिनि जिन खे शराब पीआरे रहियो आहे। उन वक़्त जी ॻाल्हि आहे जॾहिं अञा शराब हराम न थियो। फरमाई आउं शराब पीआरे रहियो आहियां। एतिरे में मदीने जे बाज़ार में हिकु ऐलान करण वारो ऐलान करे रहियो आहे। आवाज़ ॿुधण में आयो, अबू तला हुकुम फरमायो ॿाहिरि निकर, छा चई रहियो आहे, केरु चवण वारो आहे? हज़रत अनस फरमाए थो आउं ॿाहिरि निकिरां थो, हिकु शख़्स आहे जेको ऐलान करे पियो अला इन्नी जैतु मिन इंद रसूलिल्लाह अला इन्नल ख़म्र क़द हुर्रिमत। ख़बरदार आहे मुसलमानो, ऐं अल्लाह जे रसूल वटां अचां पियो, ख़बरदार आहे मुसलमानो, शराब हराम थी चुको आहे। अला इन्नी जैतु मिन इंद रसूलिल्लाह अला इन्नल ख़म्र क़द हुर्रिमत। 3 दफ़ा ऐलान थिए थो। हज़रत अनस वापसि मोटे थो, ख़बर ॾिए थो त हिकु शख़्स आहे जेको चई रहियो आहे रसूलुल्लाह वटां अचां पियो ऐं शराब हराम थी चुको आहे। हज़रत अनस फरमाए थो फौरन उहे माण्हू जिन जे हथनि में प्याला हुआ उहे वापसि कनि था, जेके शराब पी चुका उहे शराब खे ॿाहिरि करण जी कोशिशि कनि था। अबू तला हुकुम फरमाए थो त शराब जे मटके खे वञी करे ॿाहिरि हारे अच, टोड़े अच। फरमाए जीअं ॿाहिरि निकिरां थो, मदीने जे गलीअ में शराब ईअं वहणु लॻो जीअं पाणी वहंदो आहे, त ताबेदारी इनखे चइबो आहे। अहिड़े तरीक़े सां मस्जिद क़िबलतैन जे वटि हिकु निदा थिए थी। सहाबी फरमाए थो असां मस्जिद में निमाज़ पढ़ी रहिया आहियूं, निमाज़ फज्र आहे या असर जी निमाज़ आहे, इमाम रुकू जे अंदरि आहे। एतिरे में हिकु शख़्स मस्जिद वटां गुज़रे थो ऐं फरमाए थो अला इन्नी जैतु मिन इंद रसूलिल्लाह अला इन्नल क़िबलत क़द हुव्विलत अला इन्नी जैतु मिन इंद रसूलिल्लाह अला इन्नल क़िबलत क़द हुव्विलत। ख़बरदार अल्लाह जे रसूल वटां अचां पियो, ख़बरदार आहे मुसलमानो, क़िबलो तब्दील थी चुको आहे। मुसलमान निमाज़ जे अंदरि हुआ, रुकू जी हालत में हदीस जा अल्फाज़ आहिनि फनहरफू वहुम फी रुकूइन। उहे रुकू जी हालत में हुआ, इंतज़ार इहो कोन कयो त हीअ निमाज़ मुकमल करियो, आईंदे ॿी निमाज़ कैबतुल्लाह जे तरफ़ मुंहुं करे पढ़ंदासूं, बल्कि रुकू जी हालत में फिरी वञनि था, बैतुल मक़दिस खां मुंहुं मोड़े करे बैतुल्लाह ॾांहुं मुंहुं कनि। अहिड़े तरीक़े सां जंग ख़ैबर आहे, ख़ैबर जे मौक़े ते सहाबा मुहासिरो कनि था, मुशरिकीन जो यहूदियुनि जो मुहासिरो थिए थो। कई ॾींहं गुज़री विया, उहे किले में महफ़ूज़ आहिनि। ॿाहिरि मुसलमान बुख ऐं उञ जी वजह सां परेशान आहिनि। ॿाहिरि यहूदियुनि जा कुझु गॾ बीठल हुआ, उन्हनि खे झले करे ज़बह करे उनजो गोश्त तयारु कनि। उन वक़्त जी ॻाल्हि आहे,
जॾहिं अञा गॾे हराम न आहिनि, गोश्त तयारु थी वञे थो, माण्हू सभु बुखायल आहिनि, के किन जे साम्हूं गोश्त पियल आहे, के इन इंतज़ार में आहिनि त गोश्त तयारु थिए, असां खाधो खाऊं। एतिरे में हिकु शख़्स ऐलान करण वारो ऐलान करे थो, अला अय्युहन्नास, ख़बरदार इंसानो, इन्नल्लाह व रसूलहु यन्हयानिकुम अन लहूमिल हुमुरिल आलिया। अल्लाह उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे घरीनी गॾो जे गोश्त खाइण खां मरे कनि। उहे देगियूं ऊंधियूं कई वयूं, गोश्त खे उल्टायो वियो। इन शइ जी माना आहे जेका क़ुरान करीम बयान कई, फरमी मा काना लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलहु अमरा, के मोमिन मर्द जे लाइ, मोमिन औरत जे लाइ जाइज़ ई न आहे अल्लाह जो हुकुम थी वञे, अल्लाह जे रसूल जो हुकुम थी वञे, पोइ पंहिंजी मर्ज़ी हलाए, मर्ज़ी दीन में जाइज़ ई न आहे। अल्लाह ताला नबी साईं खे मबूस फरमायो ऐं असांखे अदब फरमायो, अदब करण जो तरीक़ो सम्झायो। छा सम्झाई? या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐं ईमानदारो, ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी, तव्हां पंहिंजे आवाज़नि खे नबीअ जे आवाज़ खां बुलंद न कयो। क़ुरान करीम क़यामत ताईं मौजूदु आहे ऐं नबी साईं दुनिया खां रवाना थी चुका, पाण फौत थी चुका, लेकिन अॼु बि इहा आयत असांखे ख़बर ॾेई रही आहे त ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी, नबीअ जे आवाज़ खां पंहिंजे आवाज़नि खे बुलंद न करियो। जॾहिं आयत नाज़िल थिए थी, हिकु सहाबी साबित बिन कैस मुंहिंजो नालो आहे, हिन जो आवाज़ फितरतन वॾो हो। क़ुरान करीम जी आयत नाज़िल थिए थी, सहाबी डप जी वजह सां घर वेही रहियो। इन डप खां त मुंहिंजो आवाज़ वॾो आहे, अल्लाह फरमायो आहे मुंहिंजे रसूल जे साम्हूं पंहिंजे आवाज़ खे बुलंद न कर। पाण सल्लम हिकु ॾींहुं गुज़रे थो, ॿ ॾींहं गुज़रनि था, ॾिसनि था साबित बिन कैस नज़र न पियो अचे। उहो सहाबी जेको हर निमाज़ में मौजूदु हो, अॼु नज़र न पियो अचे। पाण सुवाल कनि था, छा साबित बिन कैस बीमार थी चुको आहे? हिकु सहाबी हज़रत साद रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, अल्लाह जा नबी, आउं हुनजे पाड़े में रहां थो, जेकॾहिं बीमार हुजे हा मूंखे ख़बर पइजी वञे हा, पर उनजी ख़बर वठी अचां। साबित बिन कैस जे घर पए थो, फरमाइण लॻो, अॼु अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजो ज़िक्र कयो पे, तव्हां मस्जिद न पिया अचो। साबित बिन कैस 3 ॾींहं ताईं रोई करे उनजी हालत अजीब थी चुकी आहे। जवाब ॾे थो, अल्लाह फरमायो आहे मुंहिंजे रसूल जे साम्हूं आवाज़ बुलंद न करियो, मता तव्हांजा अमल ज़ाइए न थी वञनि हलिया। सहाबी वञी करे नबी साईं खे ख़बर ॾिनी, पाण फरमाइनि था, इन्नहु मिन अहलिल जन्नह, इन्नहु मिन अहलिल जन्नह। साबित बिन कैस त अहले जन्नत मां आहे, जन्नतिन में आहे, जंहिंमां साबित थियो त नबी साईं जो अदब पंहिंजी जॻह ते आहे। लेकिन क़ुरान करीम जेको हुकुम फरमायो आहे, इन जा 2 मक़सद आहिनि। हिकु मक़सद रसूलुल्लाह मौजूदु आहे त आवाज़ बुलंद करणु न आहे, ॿियो मक़सद इहो रसूलुल्लाह जो आवाज़ जहिड़े तरीक़े सां पंहिंजी नबूवत क़यामत ताईं बाक़ी आहे, अहिड़े तरीक़े सां पाण जो आवाज़ अहादीस मुबारक जी सूरत में, क़ुरान करीम जी सूरत में मौजूदु आहे। मोमिन खे हुकुम आहे, क़ुरान जो हुकुम अची वञे हलियो, हदीस जो हुकुम अची वञे हलियो, उन जे ख़िलाफ़ पंहिंजो आवाज़ बुलंद करणु न आहे, उन जे ख़िलाफ़ को एतराज़ पेश करणु न आहे। लेकिन असां जंहिं माहौल में रही रहिया आहियूं, उहो ई माहौल आहे जेको उन दौर जे यहूदियुनि जो हो। अल्लाह तबारक व तआला नबी साईं खे अञा मबूस न फरमायो आहे। यहूदी अल्लाह खां दुआ घुरंदा हो त आख़िरी नबी मबूस फरमाए, असां उन सां गॾिजी करे दीन जी दावत खे पेश करियूं। जॾहिं नबी साईं अची चुका त उहे यहूदी सभ खां पहिरियां मुखालिफ़ थी विया हलिया। अल्लाह ताला क़ुरान करीम में यहूदियुनि खे मुखातिब थिए थो, या जे अल्फाज़नि सां, या जो लफ़्ज़ अरबीअ जे अंदरि निदालत में वञिबो आहे, जीअं असां को वॾो सॾु करियूं, ईअं अल्लाह ताला या अहलल किताब चई करे उन्हनि खे सॾियो आहे, उन्हनि खे ख़बर नी अथसि, या अहलल किताब क़द जाकुम रसूलुना युबय्यिनु लकुम अला फ़त्रतिन मिनर रुसल। ऐं अहले किताब, असांजो रसूल अची चुको आहे, फ़त्रत वही खां बाद मुंहिंजो रसूल अची चुको आहे। अन तक़ूलू मा जाअना मिन बशीरिन वला नज़ीर, मता ईअं न थिए त
तवी चो असां वटि को बशीर ऐं नज़ीर न आयो। फ़क़त जाकुम बशीरुन व नज़ीर, तहक़ीक़ तव्हां वटि मुंहिंजो रसूल अची चुको आहे जेको बशीर बि आहे नज़ीर बि आहे। अॼु असां नबी साईं ते कलमो पढ़ूं था, निमाज़ कंहिं ॿिए तरीक़े सां, ज़कात कंहिं ॿिए तरीक़े सां, अक़ीदो कंहिं ॿिए इमाम जो अपनायूं था। हालांकि अल्लाह ताला असां ते वाजिब बनायो आहे त पंहिंजे हर अमल खे नबी साईं जे ताबेदारी मुताबिक़। इमाम मालिक रहमहुल्लाह जिन जो फरमान आहे त सुन्नतो का सफ़ीनत लूह, सुन्नत जो मिसाल, नबी साईं जे तरीक़े जो मिसाल नूह अलैहिस्सलाम जे ॿेड़ीअ वांगुरु आहे। मन रकिबहा नजा वमन तकल्लफ अन्हा गरका, जेके माण्हू ॿेड़ी में सुवार थिया उहे नजात पाए विया हलिया, जिन इनकार कयो उहे गरक थी विया हलिया। यादि रखो अल्लाह जे तरफ़ खां आख़िरी पैगाम खणी करे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि था। मक्के जा माण्हू पाण जो इनकार कनि था। अबू जहल, अबू लहब जेके मक्के जा सरदार सम्झा वञिबा हुआ, नबी साईं जो इनकार कनि था, सुन्नत जो इनकार कनि था। अल्लाह ताला उन्हनि खे जहन्नम जो ईंदड़ बनाए छॾियो। उन जे मुक़ाबले में मक्के जो ग़ुलाम आहे हज़रत बिलाल रज़ियल्लाहु अन्हु, ज़ात जो हबशी आहे। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी जी वजह सां मक़ाम उहो अता थिए थो जो पाण फरमाइनि था या बिलाल माली, ऐं बिलाल छा ॻाल्हि आहे, समय तो ख़शख़शत क़दमई का अमामी, मूं जन्नत में तुंहिंजे पेरनि जी आहट पंहिंजे अॻियां पाती आहे। त इस्लाम सुन्नत ते अमल करण जी वजह सां हज़रत बिलाल रज़ियल्लाहु अन्हु खे इहा अज़मत अता थी आहे। ताज़ी साथियों, अल्लाह ताला असांजे तरफ़ ॿिन जहाननि जो सरदार इमामुल अंबिया जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस मबूस फरमाई आहे, जंहिंजे बारे में असांजो इहो अक़ीदो आहे सॼी सारी इंसानियत गॾिजी करे को फ़ैसिलो करे, का ॻाल्हि करे, जेकॾहिं को हिकु शख़्स उथी करे सॼी इंसानियत जी ॻाल्हि जो इनकार करे, उन जे बावजूद बि उहो हक़ ते आहे, इनकार करे सघे थो, एतराज़ करे सघे थो। पर जेकॾहिं को शख़्स सॼी इंसानियत जे ॻाल्हि खे मञे, सिर्फ़ अकेले मदीने वारे आयशा जे ताजदार जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि जो इनकार करे, क़ुरान जे फ़ैसिले मुताबिक़ उहो काफ़िर आहे। क़ुरान करीम ने अल्लाह ताला सिर्फ़ ईअं कोन फरमायो, बल्कि कसम खणी करे फरमाई, फला व रब्बिका, ऐं नबी तुंहिंजे रब जी रुबूबियत जो कसम आहे। फला व रब्बिका, तुंहिंजी रब जी उलूहियत जो कसम आहे। फला व रब्बिका, तुंहिंजी रब जी वहदानियत जो कसम आहे। ला युमिनूना हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम, को शख़्स उन वक़्त ताईं मोमिन चवण जो हक़दार ई न आहे जेसि ताईं हर झगड़े में तोखे पंहिंजो फ़ैसिलो तस्लीम न कनि। सुम्म ला यजिदू फी अनफुसिहिम हरजा, तूं जेको फ़ैसिलो करे वञे हलियो, पोइ पंहिंजे दिलि में ज़रे बराबर का रंजिश रखनि, उन वक़्त ताईं उहो मोमिन आहे। दीन इस्लाम सॼो सारो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़ैसिलो आहे, तंहिं करे असांजो अक़ीदो इहो आहे। असांजे साम्हूं इमाम पेश कया वञिबा आहिनि, असां उन्हनि जी ताज़ीम करियूं था, उन्हनि दीन जी ख़िदमत कई आहे। लेकिन जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस जे साम्हूं असांजो अक़ीदो इहो आहे, हिकु तरफ़ सिर्फ़ इमाम न बल्कि अल्लाह जा अंबिया इकराम आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं सभ जा सभ अंबिया इकराम अल्लाह जा अज़ीम नबी हुआ, अल्लाह जी शरीयत खे खणी करे आया। उन्हनि जो मक़ाम ऐं मर्तबो इंतिहाई बुलंद आहे। पर जेकॾहिं सभ जा सभ नबी गॾिजी करे हिकु ॻाल्हि कनि ऐं ॿिए तरफ़ ॿिनि जहाननि जो सरदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान उन्हनि तमामु अंबिया जे ॻाल्हि खां हिकु तरफ़ हुजे, असां चऊं था को शख़्स सभिनि नबियुनि जी ॻाल्हि खे वठे, नबी साईं जी ॻाल्हि खे छॾे, उहो इस्लाम जे दायरे खां ख़ारिज। अहिड़े तरीक़े सां नबी साईं खां अॻु में जेके अंबिया इकराम आया, हिकु नबीअ जी मौजूदगीअ में ॿियो नबी मौजूदु हूंदो हो। दाऊद अलैहिस्सलाम जी मौजूदगीअ में सुलेमान अलैहिस्सलाम जी शरीयत मौजूदु हुई। मूसा अलैहिस्सलाम जी मौजूदगीअ में हारून अलैहिस्सलाम मौजूदु हो। ज़करिया अलैहिस्सलाम जी मौजूदगीअ में यहया अलैहिस्सलाम मौजूदु हो। अहिड़े तरीक़े सां यूसुफ अलैहिस्सलाम
उन जो पी ॿई नबी आहिनि। हिकु हिकु दौर में मुख़्तलिफ़ अंबिया इकराम, इब्राहिम अलैहिस्सलाम, उन जो सौट लूत अलैहिस्सलाम, ॿई अल्लाह जा नबी आहिनि। असांजो आका उहा अज़ीम हस्ती आहे। जेकर उन जी मौजूदगीअ में को नबी हुजे हा त उहो नबी पंहिंजे नबूवत खे न हलाए हा, बल्कि नबी सां ते ईमान आणे करे पाण जी ताईद में पाण सां गॾिजी वञे हा। जहिड़े तरीक़े सां नबी साईं हज़रत उमर फारूक खे फरमायो, लौ कान मूसा हय्यन, जेकर मूसा अलैहिस्सलाम ज़िंदा हुजे हा, मुंहिंजी नबूवत अची वञे हा, मां वसअतहु इल्ला इत्तिबाई, मूसा अलैहिस्सलाम खे बि मुंहिंजे ताबेदारी खां सवा को ॿियो चारो न हुजे हा। त अज़ीज़ साथियो, एॾी अज़ीम हस्ती आहे, तंहिं करे असां ते वाजिब आहे उन हस्तीअ सां मोहबत करियो, उन जे तरीक़े खे अपनायूं, उन जे ॾसियल तरीक़े मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी बसर करियो। दुनिया खां आख़िरत में कामयाब थींदासूं हलिया। जेकॾहिं असां अमल बि कया, नबी साईं जे तरीक़े खे अहमियत न ॾिनीसूं, त क़यामत जे ॾींहुं पाण फरमाई कई अहिड़ा माण्हू ईंदा, लरिजालु मिन उम्मती लयअतियन रिजालु मिन उम्मती, पाण फरमाइनि था मुंहिंजे उम्मत मंझां काफ़ी अहिड़ा माण्हू ईंदा, बिआमाल अमसाल जिबाल तिहामा, जिन जा अमल तिहामा जे जबलनि बराबरि हूंदा, लेकिन उन्हनि अमलनि में रसूलुल्लाह जी ताबेदारी न हूंदी त उहे हवा में उॾी वेंदा। तंहिं करे असां ते वाजिबु आहे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे तरीक़े खे अपनायूं, पंहिंजे सीरत खे सम्झूं, पाण जेको पैगाम खणी करे आया उन मुताबिक़ ज़िंदगी बसर करियूं। अल्लाह ताला खां दुआ आहे हक़ सम्झणु, उन मुताबिक़ अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा वअस्तग़फ़िरुल्लाह।